वेलकम एक नाज़रीन आगा कि अवां खे ठारू शाह जे कचे में बेड़ी में सवार पीरसन दरिया में किरी बुढ़ी फौत वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। अमां सां शेयर कंदा आलू पीरसन निज़ामुद्दीन जो लाश मक़ामी टोबन ज़रिए सिंध दरिया मां हथ करे वरितो आहे। पीरसन जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इलाइक़े में सोग वारी लहर छायल आहे। ख़बर अमां सां शेयर पिया कयूं। ठारू शाह जे कचे में बेड़ी में सवार पीरसन दरिया में किरी बुढ़ी फौत वियो आहे। पीरसन निज़ामुद्दीन जो लाश मक़ामी टोबन ज़रिए सिंधु दरिया मां हथ करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं ठारू शाह मां फराज़ मलूक मस्तोई खां। जी फराज़ अपडेट कजो। जी बिल्कुल, अॼु सुबुह ठारू शाह जो कचे वारे इलाइक़े ॻोठ में सिद्दीक़ चंड जो रवासी आहे 65 साल पीरसन निज़ामुद्दीन चंडियो जेको कचे मां गाह करे बेड़ी ज़रिए दरिया पार कर रहियो हो त अचानक बेड़ी लुॾण करे पीरसन बेड़ी तां किरी बुढ़ी फौत थी वियो। जंहिं मक़ामी टोबन पीरसन जो लाश जेको आहे उहो हथ करे वरितो हो। जंहिंखे ॻोठाणनि पीरसन जो लाश जेको आहे रूरल पंहिंजो ठारू शाह हंधो जिते डॉक्टरनि ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद जेको आहे पंहिंजो पीरसन जो लाश जेको आहे वासन हवाले करे छॾियो आहे। पीरसन जो लाश जेको आहे घर पहुचण ते घर बातियुनि में कोराम मचियल आहे। इलाइक़े में पिणु सोग वारी लहर पखियल आहे। जी ठीक है फराज़, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।